Welcome to the Sindhi Film Festival. I'm Bhavna Rajpal. 1947 में इंडिया पाकिस्तान जो पार्टीशन थियो हुयो एंड उन करे असां सिंधियुनि खे जाम कुछ सठणो पियो सहणो पियो एंड अॼु असां 2019 में आहियूं. इन्हनि 72 इयर्स में 72 सालनि में जाम कुछ दौरनि जे थ्रू गुज़री आहे असांजी सिंधियत अॼु जेकी बि आहे. सिंधी ॿोली अलॻि अलॻि स्टेजिस तां गुज़री आहे. मां जेको सिंधी फिल्म फेस्टिवल कयो लंडन में एंड पेरिस में उन में मां सिंधी फिल्मूं ॾेखारियूं हुयूं एंड उन ज़रिए मां माण्हुनि ताईं पहुती हुयमि. बट छाकाणि त अॼुकल्ह जी एज डिजिटल एज आहे एंड हिन साल 72 साल थींदा पार्टीशन खे. मुंहिंजो मञणु इहो आहे कि हा पार्टीशन थी वई एंड असां ऐं असांजे ग्रैंड पेरेंट्स फोर फादर्स जेको बि सठियो उहो सठियो. बट प्रेज़ेंट टाइम्स में असां हाणे करंट ज़माने में जेको रही रहिया आहियूं उन में असां छा था करे सघूं, छाकाणि त अॻियां त वधिणो आहे न लाइफ में. त उन करे मुंहिंजे हिसाब सां जेके माण्हू कुझु हिकदमि फाड़ो करे रहिया आहिनि, जाम सुठो करे रहिया आहिनि कमु सिंधीअ लाइ, सिंधियत लाइ, ज़रूरी न आहे सिंधी ॿोली में, त मां उन्हनि माण्हुनि सां मिलियमि ऐं उन्हनि सां मां राब्तो कयो, उन्हनि सां मां ॻाल्हियूं कयूं, फ़ुर्सत में वेही करे कचहरी कई. जाम दिलि ख़ुशि थी इहे इंटरव्यूज़ वठण महिल, छाकाणि त मां चाहियां थी कि हो जंहिं फील्ड में जेको कमु करे रहिया आहिनि उन बारे में हो असांखे ॿुधाइनि कि कमु थींदो कीअं, उन पुठियां जी प्लैनिंग छा हूंदी आहे. फॉर एग्ज़ाम्पल दिरवेन हज़ारी सां जॾहिं मां मिलियमि त मां उन्हनि सां ॻाल्हायो मान कि हिकु एपिसोड ठाहिण जे पुठियां, हिकु यूट्यूब वीडियो ठाहिण जे पुठियां हो छा छा कमु उन जे पुठियां वेंदो आहे. इहो हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे. बट हिन पार्टीशन स्पेशल जेके मां वीडियोज़ ठाहिया आहिनि, 7 वीडियोज़ ठाहिया आहिनि, हर हिकु ॾींहुं पार्टीशन जे हफ़्ते में हिकु वीडियो ईंदो. त आई एम वेरी एक्साइटेड. आई होप तव्हां बि ओतिरा ई एक्साइटेड आहियो जेतिरी मां एक्साइटेड आहियां. मूंखे हिननि माण्हुनि सां जाम टाइम खां मिलणो हुयो, वेही करे ॻाल्हियूं करणियूं हुयूं, त मां चयो छो न रिकॉर्ड करे वठां उहे ॻाल्हियूं. एंड सभु जो सभु एॾा सदोरा माण्हू हुया, एॾा हम्बल, एॾा डाउन टू अर्थ. आई कांट बिलीव इट कि हो एॾी लेवल ते आहिनि. आई थिंक उहो ई राज़ आहे जंहिं लेवल ते हो आहिनि. उनजो हिन सीरीज़ में 2 सिंगर्स आहिनि, 2 मायूं ॾाढियूं होशियारु आहिनि, ॾाढियूं सदोरियूं. मां तव्हांखे हिंट बि ॾेई छॾी. बट आई एम वेरी एक्साइटेड छाकाणि त इन्हनि 2 सिंगर्स खे सिलेक्ट करण जो मुंहिंजो रीज़न इहो ई हुयो कि सिंधी ॿोली खे ऐं सिंधी कल्चर खे अॻियां वधाइण लाइ आई थिंक सिंधी म्यूज़िक जो काफ़ी वॾो योगदानु आहे. त उन म्यूज़िक खे जेके अॻियां वधाए रहियूं आहिनि छोकिरियूं, मायूं, सदोरियूं, उन्हनि सां मां मिलियमि. एंड ॿिया 2 छोकिरा आहिनि इन सीरीज़ में, अमेज़िंग, एब्सोल्युटली ब्रिलियंट बॉयज़ एंड हिकदमि सदोरा आहिनि. मां उन्हनि सां बि तव्हांखे मिलाईंदीमांव. एंड 2 ॿियूं छा चवां मां उन्हनि खे, पाथ ब्रेकर्स आहिनि, हिकदमि मस्तु मायूं आहिनि जेके पंहिंजे फील्ड में हिकदमि फाड़ो कमु करे रहियूं आहिनि. मुंहिंजे हिसाब सां इहो मुंहिंजो तरीक़ो आहे पार्टीशन करण जो, छाकाणि त जेको थी वियो उहो थी वियो. बट असांखे अॻियां वधिणो आहे. स्टेट कान्हे, लैंड कान्हे, एक्सेप्टेड. बट जेको असांखे ॾिनल आहे उन में असां छा था करे सघूं उहो हे करे रहिया आहिनि 7 ॼणा. एंड महिरा भॻवान की सभिनी सदोरनि एॾा सुठा इंटरव्यूज़ ॾिना आहिनि. चङे टाइम जा इंटरव्यूज़ अथव, त फ़ुर्सत में चांहि पाणी खणी वेझो, थोरा पकोड़ा खणी वेझो खाइण, फ़ुर्सत में ॾिसिजो. छाकाणि त मूंखे उहे इंटरव्यूज़ वणंदा आहिनि जिते मां वेही करे सम्झी सघां उन्हनि जो प्रोसेस कि कीअं था ठाहिनि, छा था कनि. तीअं ई मां तव्हां लाइ उहे इंटरव्यूज़ ठाहिया आहिनि जेके मां लंडन एंड पेरिस में सिंधी फिल्म फेस्टिवल्स कया, उन में फिल्मूं ॾेखारियूं. बट हे कुझु अलॻि आहे, कुझु यूनिक आहे एंड डिजिटल मीडिया सां रिलेटेड बि आहे. त इन करे मूंखे इहो करिणो हुयो तव्हां लाइ. हिन सीरीज़ में जेके वीडियोज़ अथव उहे के वीडियो सिंधी में अथव, के इंग्लिश में अथव, के हिंदी में अथव. जंहिंखे जंहिं लैंग्वेज में कंफर्टेबल फील थियो हुननि लैंग्वेज में ॻाल्हायो. ऐं मां कंहिंखे ज़ोर ज़बरदस्ती न कई कि सिंधी में ई ॻाल्हायो, जीअं उन्हनि खे नेचुरली सुठो लॻो तीअं ॻाल्हायो. मुंहिंजो मक़सदु इहो ई हो इहा पार्टीशन सीरीज़ ठाहिण जे पुठियां कि अॼु जे तारीख़ में जेके माण्हू अॻियां वधाए रहिया आहिनि सिंधी ॿोलीअ खे पंहिंजे तरीक़े सां, उन्हनि खे थोरो अॻियां खणी अचण जो, वीडियोज़ जे थ्रू तव्हां सां मिलाइण जो, उन्हनि खे थैंक यू चवण जो कि हो जेको कमु करे रहिया आहिनि उन लाइ मूंखे जाम रिस्पेक्ट आहे. हूअं जेके मां फेस्टिवल्स लंडन एंड पेरिस में कया त उते ओतिरी पर्टिकुलर ऑडियंस अची सघी. बट यूट्यूब जे करे मां तव्हां सभिनी ताईं पहुची थी सघां, इन ई मूंखे ॾाढी ख़ुशी आहे. एंड इन करे मां इहा सीरीज़ ठाही. अगरि मूंखे रियलिटी में बि किथे सिंधी फिल्म फेस्टिवल करण जो चांस मिले त बि मां इन्हनि गेस्ट्स खे घुराया आहियां एंड उन्हनि सां वेही करे ॻाल्हियूं कयां, कचहरियूं कयां ऐं सिंधी फिल्मूं बि ॾेखारियां. बट छाकाणि त यूट्यूब ते कॉपी राइट्स आहिनि फिल्मूं ॾेखारण, तॾहिं मां तव्हां लाइ पार्टीशन लाइ
ये ख़ासि वीडियोस ठाहिण जो सोचो। तव्हांखे ख़बर अथव मूंखे सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल ते नओं कॉन्टेंट तव्हां लाइ ठाहिणु जाम वणंदो आहे, त प्लीज़ सब्सक्राइब कयो चैनल खे, पंहिंजो साथ ॾियो एंड फीडबैक ॾियो। आई होप तव्हां एक्साइटेड आहियो, आई होप तव्हां ये वीडियोस ॾिसंदा। असां मिलूं था पार्टीशन सीरीज़ स्पेशल वीडियोस में। तेसि ताईं हिन वीडियो खे लाइक कयो, प्लीज़ शेयर कजो एंड सब्सक्राइब कयो सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल खे। घंटी वॼाइजो, घंटी न विसरजो। पकौड़ा, चांहि, दाल, पकवान जेको खपेव खणी वेझो, कोकियूं, पापड़, जाम मस्त वीडियोस अथव, एब्सोल्युटली वर्थ योर टाइम। त प्लीज़ ॾिसजो, फीडबैक ॾिजो एंड मिलूं था असां पार्टीशन स्पेशल वीडियोस में। थैंक यू, बाय।